अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को आवाज़ बेल न कंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों हलो था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों सोजरो ऐं सोजरे जी घरवारी परेशान हूंदा सन मूंखे चवंदा त तूं रेस सरफराज़ सां सीनो न अटका। अगर हू तोखे का बि कमु चवे त तूं उनखे हा हा कर। ऐं ॿिए पासे रेस सरफराज़ सनम जे पोयां हथ धोई पवंदो। सनम खे रिटायर करण जी कोशिश कंदो। बहरहाल इहो रेस सरफराज़ जो कमु हली अॻिते कामयाब थी वेंदो। रेस सरफराज़ अॻिते हली सनम खे रिटायर करे छॾींदो। ऐं ॿिए पासे रेस सरफराज़ कमदार खां पुछंदो त तूं मूं वारो कमु कयो। कमदार चवंदो मां हा तो वारो कमु तमामु करे छॾियो। हिकु ॿी मूंखां ग़लती थी वई जो मां निवाज़ खे पंहिंजे ॻोठ में मारे आयुसि। बहरहाल हू पुलिस जे अॻियां असांजो नालो खणी वेठो। रेस सरफराज़ चवंदो त तूं ईअं कयो छो? तोखे मारणो हुजे त तूं असांजे ॻोठ में मारीसां, तूं ओॾे छा लाइ वें? तोखे वरी कहिड़ो खुटी खयो हो? ऐं ॿिए पासे दोस्तो साण में रू पिटींदी रोईंदी। उहो चवंदो त मुंहिंजी हाणे ज़िंदगी आज़ाब थी वई ऐं मुंहिंजी ज़िंदगी नवाज़ खां सवाइ अधूरी थी वई। साइण मेड़ू सुहिणी खे चवंदो त मां हाणे जी नथो सघां, छो जो मुंहिंजो जीअण जो हक़ खसे वियो। मुंहिंजो जीअण जो हक़ सिर्फ़ु निवाज़ हो। ऐं ॿिए पासे यूसुफ वारसी खे चवंदो त तूं वञी कमदार खे चव त मूंखां पासीरो थी रहे। अगरि मुंहिंजो टंग ठीकु थियो त मां इन कमदार खे ॾींदा न छॾींदुसि। दोस्तों असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ते पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।